चिटकबरी हरणी ऐं शींहं जी दिलचस्प कहाणी। ॻाल्हि कंदा आहिनि त कंहिं ज़माने में कंहिं जंगल में हिकु हरणी रहंदी हुई, जंहिंजे नासी भूरे खल ते अछे रंग जा चिट हुआ। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त उहा हरणी हिकु चश्मे जे किनारे वटि मिठो ऐं रस वारो गाहु चरी रही हुई त ओचितो मथां अची हिकु शींहुं कड़कियसि। शींहुं हिकु वॾे गजगोड़ सां हरणी खे हकल कयो, तुंहिंजो नालो छा आहे? हरणी वराणियो त मुंहिंजो नालो चिटकबरी हरणी आहे। शींहुं रड़ करे चयो, चिटकबरी हरणी, मरण लाइ तयारु थी वञ, ऐं तोखे खाई चट करे छॾींदसि। चिटकबरी हरणी सम्झी वई त ज़ालिम शींहुं खां हाणे जान बचाए भॼी निकिरणु महाल आहे। सो झटपट पंहिंजे दिमाग़ में हिकु चालाकी खणी आई ऐं हिकु टल सोचे जुमिलो ॻाल्हायईं। हा हा, हुन ज़ोर ज़ोर सां वठी टहक ॾिना। हा हा हा, तूं खाईंदे ऐं उहो मूंखे खाईंदे? अड़े का ख़बर अथई त मुंहिंजे जिस्म जे हिन हिसनि ते नासी भूरे कोट ते ही अछा चिट छो आहिनि? शींहुं वराणियो, मूंखे का ख़बर न आहे ऐं न ई इन ख़बर वठण जी मूंखे का परवाह आहे ऐं दिलचस्पी अथमि, न ई आउं बेवकूफ़ आहियां। चिटकबरी हरणी, शींहुं वराणियो। चिटकबरी हरणी चयो त पोइ बहितर थींदो त उन बाबति पहिरीं चङी तरह मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी वठि। चिटकबरी हरणी चयसि, आउं जॾहिं बि कंहिं शींहं खे मारींदी आहियां त पंहिंजे जिस्म ते हिकु अछो चिट ठाहे छॾींदी आहियां। ॾिस भला, हिन वक़्तु मुंहिंजे जिस्म ते 99 चिट आहिनि, यानी त आउं 99 शींहं मारे चुकी आहियां। ऐं हा, हाणे जेकॾहिं तोखे मारींदसि हिकु ॿियो चिट बि ठाहे छॾींदसि। अहिड़ी तरीक़े सां मूं ते पूरा 100 चिट थी पवंदा। हरणी जो वठी डपु वारियूं ॻाल्हियूं कयूं ऐं शींहं खे डपु ॾिना त शींहं खे बि अची डपु थियो ऐं ॾकिणी वराए वियसि। मधी हरणी जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पहिरीं ई हुन पुछ वाराए वठी झंग ॾे भॻो ऐं ॾिनई पेरनि ते ज़ोर थियो रवानो। अहिड़े तरीक़े सां प्यारा साथियो, अहिड़े तरीक़े सां चिटकबरी हरणी पंहिंजी ॾाप ऐं होशियारी सां हिकु ज़ालिम शींहं खां बची वई ऐं पंहिंजे जान ऐं माल जी हिफ़ाज़त करे वई। त साथियो, उमेदु आहे हिन कहाणी मां तव्हां कुझु नसीहत पाई हूंदी। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।